मुस्लिम लीग नून PS 99 जी सदर बख्त मुनीर मुस्लिम लीग नून सदर जे नायब सदर गुलाम सरवर तुनियो कराची डिवीज़न जे अॻवान चौधरी जमील गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PS 99 बलदियाती इलेक्शन में संदन पार्टी जो इतिहाद JUI सां थी रहियो आहे, जंहिं जूं ॻाल्हियूं मौलाना गयासुद्दीन सां 20 ॾींहनि खां हली रहियूं हुयूं। अॻवाननि चयो त हुननि पंहिंजे उम्मीदवारनि खे नुमाइंदगी फार्म इलेक्शन कमीशन में जमा कराइण खां रोके छॾियो हुयो, पर 20 ॾींहनि खां पोइ JUI सिंध जे अॻवान मौलाना गयासुद्दीन बारात खान ऐं ॿियनि अॻवाननि सां फाइनल ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिं में मौलाना गयासुद्दीन ॿुधायो त संदन पार्टी पूरी सिंध ते इतिहाद कंदी, जंहिं जो ऐलान फ़िलहाल नाहे थी सघियो। हुननि चयो त मौलाना गयासुद्दीन असांखे दोखे में रखियो ऐं मुसलसिल 20 ॾींहनि हिन टाइम ते टाइम ॾेई असांजो वक़्तु ज़ाया कयो, जंहिं लाइ असांजो PS 99 में JUI सां हाणे को बि इतिहाद नाहे। उन लाइ असीं अॼु ई पंहिंजे उम्मीदवारनि सां फार्म भराईंदासीं, जंहिं खां पोइ जेको पार्टी फ़ैसिलो कंदी उहे उम्मीदवार चूंड पिणंदा।